नाज़रीन, मुस्लिम लीग नून सिंध के सदर शाह मोहम्मद शाह क़ौमी अवामी तहरीक के सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे सां संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात करे मुल्क ऐं सिंध की मौजूदा सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। उन मौक़े ते अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त नवाज़ लीग ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सिंध के अहम मसइलनि ते ध्यानु ॾियनि। सिंध सां पाणी वसीलनि ऐं आदमशुमारी के मसइलनि ते ज़्यादती थी रही आहे। सिंध हुकूमत केन शाह, वारे, बदीन, दादू, मीरपुर खास समेत सॼी सिंध के हथ वठी ॿोड़े तबाह करे छॾियो आहे। खुशहाल सिंध जा माण्हू दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। पीपल्स पार्टी जी 15 सालनि खां कारकर्दगी नाकाम थी वई आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त कराची, हैदराबाद, सखर ऐं ॿियनि वॾनि शहरनि में लखें गैरकानूनी परॾेही रहनि था। इहे परॾेही सिंध जे वसीलनि ते बार आहिनि, रोज़गार ते क़ाबिज़ आहिनि। इहे न हुजनि त इहो रोज़गार मक़ामी माण्हुनि खे मिलंदो। सुप्रीम कोर्ट परॾेहिनि खे वापसि मोकिलण जा हुकुम ॾेई चुकी आहे, पर हुक्मरान अमल नथा कनि। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त गैरकानूनी परॾेही ज़मीनूं ख़रीद करे रहिया आहिनि। उन्हनि खे शनाख्ती कार्ड ऐं डोमिसाइल ठही मिली रहिया आहिनि, जंहिं करे इहो वॾो ख़तरो आहिनि। सैयद शाह मोहम्मद शाह चयो त मरियम नवाज़ जल्द सिंध जो दौरो कंदी। मुस्लिम लीग नवाज़ जमहूरियत में यकीन रखे थी। इमरान न्याज़ी मुल्क जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। नवाज़ शरीफ़ इन मुल्क खे बचाए सघे थो। इमरान ख़ान जी जेल भरो तहरीक मुकमल नाकाम थी वई आहे।